सरदार तेयो खान तेगाणी जो नंढो भाउ अॻूणो यूसी बिजाणी जो चेयरमैन गुलहसन खान तेगाणी कुझु अरसो बीमार रहण सबबि लाॾाणो करे वियो आहे। मरहूम जी जनाज़ा नमाज़ अॼु मंझंदि जो 1 वॻे अबाणे ॻोठ गढ़ी तेगो में अदा कई वेंदी। 3 ॾींहं सोग जो ऐलान पिणु कयो वियो आहे, जॾहिं त गढ़ी तेगो शहर सोग में 3 ॾींहं मुकमल बंदि रहंदो। JTN वेब न्यूज़ 7 पारां सरदार तेयो खान तेगाणी सां भाउ गुलहसन खान तेगाणी जे लाॾाणे ते ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।